अल्हम्दुलिल्लाहि वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रसूल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र वहुवा अल्लज़ी अरसल अर्रियाह बुश्रन बैन यदै रहमतिह सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ में। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। दुनिया में रहमत वनब एक कुरान वारी रहमत ॿियो बारिश वारी रहमत। अल्हम्दुलिल्लाह कुरान वारी रहमत वसे पई, बारिश वारी रहमत भी अचे पई। कुरान भी अल्लाह जी रहमत है तो बारिश भी अल्लाह जी रहमत है। जीअं अल्लाह से फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। फरमाई असां कुरान मजीद नाज़िल कयो आहे जंहिंमें मोमिनन जे लाइ शिफ़ा भी आहे त मोमिनन जे लाइ रहमत भी आहे। त हिन कुरान मजीद खे अल्लाह साईं कुरान मजीद में रहमत कोठियो आहे। वरी हुन रहमत जी बारे में फरमाई वहुवल्लज़ी अरसल अर्रियाह बुश्रन बैन यदै रहमतिह। अल्लाह ओ अथव जेको पंहिंजी रहमत खां अॻ में हाली थधिड़ियूं हीरूं ऐं हवाऊं मोकिलींदो आहे।
तो आए कुरान भी रहमत, आए बारिश भी रहमत। कुरान वारी रहमत भी आसमान खौं आई, ते बारिश वारी रहमत भी आसमान खौं आई। मान तो जहाँ कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह। अल्लाह से फरमायो ये जेका कुरान वारी रहमत है या असां मथों नाज़िल कया क़द्र वारी रात में। वरी हुन रहमत जे बारे में फरमाई व अंज़लना मिनस समाई माअन तहूरा। असां आसमान खां पाक पानी नाज़िल कयो आ। आहे कुरान भी रहमत, आहे बारिश भी रहमत। कुरान वारी रहमत भी आसमान खौं आई, त बारिश वारी रहमत भी आसमान खौं आई। ऐं बारिश वारी रहमत जे नाज़िल थियण जी जाइ ज़मीन, पर हिन कुरान वारी रहमत जी नाज़िल थियण जी जाइ मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी दिल मुबारक। मान तो चवां कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नहु लतंज़ीलु रब्बिल आलमीन नज़ल बिहि रूहुल अमीन अला क़ल्बिका। अल्लाह से फरमायो ये जेका कुरान वारी रहमत है या जहानन जी पालनहार जे तरफों नाज़िल कयल है। ऐं हिन कुरान वारी रहमत खे खणी अचण वारो आ रूहुल अमीन याने जिब्रील अमीन अला क़ल्बिक। फरमाई ये कुरान वारी रहमत नाज़िल थी आ मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्बे मुबारक थी। इनमा मालूम थियो त ये दिल जाए थव कुरान जी, ये दिल जाए थव अल्लाह जे नाले जी। तंहिंजे करे त नबी से फरमायो अला इन्न फिल जसद लमुज़गा। फरमायो खबरदार जिस्म जी अंदर हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आ। इज़ा सलुहत सलुहल जसद कुल्लु व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लु। फरमायूं वो गोश्त जो टुकड़ो सही थियो त सॼो जिस्म सही थी वेंदो। जेकर वो गोश्त जो टुकड़ो ख़राब थियो त सॼो जिस्म ख़राब थी वेंदो। अला बहियल क़ल्ब। नबी से फरमा खबरदार मुंहिंजा उम्मती हुआ दिल थई दिल। फरमायूं जंहिंजी दिल सही उनजो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब उनजो सॼो बदन ख़राब। जंहिंजी दिल सही थी वई उन जूं अखियूं भी कम सही कंदियूं, जंहिंजी दिल सही थी वई उन जा कन भी कम सही कंदा, जंहिंजी दिल सही थी वई उन जी ज़ुबान भी कम सही कंदी, जंहिंजी दिल सही थी वई उन जा हथ ऐं पेर भी कम सही कंदा। इज़ा सलुहत सलुहल जसद कुल्लु। जंहिंजी दिल सही थी वई इन्हनि अखियुनि सां परायनि न्याणियुनि खे कोन ॾिसंदो। जंहिंजी दिल सही थी वई इन्हनि अखियुनि सां टेलीविज़न VCR डिश ऐं केबल ते फिल्मूं ऐं ड्रामा कोन ॾिसंदो। जंहिंजी दिल सही थी वई इन्हनि कननि सां मौसीक़ी राग कोन ॿुधंदो, गिला गीबत कोन ॿुधंदो। जंहिंजी दिल सही थी वई इन ज़ुबान सां कूड़ कोन ॻाल्हाईंदो, गिला कोन कंदो, गारियूं कोन ॾींदो। जंहिंजी दिल सही थी वई इन्हनि हथनि सां का ग़रीब ते ज़ुल्म कोन कंदो।
जंहिंजी दिल सही थी उन जा पेर जुआ खाने दे कोन वेंदा, शराब खाने दे कोन वेंदा, सिनेमा हाल दे कोन वेंदा, कुकड़नि जी मेल कुतनि रिछ जी बछ दे कोन वेंदा, मेल नहीं मलाखड़नि दे पंधु करे कोन वेंदा, राग जी महफ़िल दे कोन वेंदा। इज़ा सलुहत सलुहल जसद कुल्लु व इज़ा फसदत फसदल जसद कुल्लु। नबी साईं फरमायो जंहिंजी दिल सही उन जो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब उन जो सॼो बदन ख़राब। जेकर परायण न्याणियुनि जे ॾिसण खां सवा रात जो ड्रामा नहीं फिल्मुनि जी ॾिसण खां सवा निंड नथी अचे, पोइ समझजां त दिल ख़राब थी वई आहे। मौसीक़ी राग जे ॿुधण खां सवा सुकून नथो मिले, पोइ समझजां त दिल ख़राब थी वई आहे। कूड़ खां सवा गिला खां सवा गारनि खां सवा ॻाल्हाइण में मज़ो नथो अचे, पोइ समझजां त दिल ख़राब थी वई आहे। जेकर असांजा पेर जुआ खाने ॾे, शराब खाने ॾे, कुकड़नि जी मेल ॾे, कुतनि रिछ जी बछ ॾे, ॾांदनि गॾहनि जी गोए ॾे आ, पोइ समझजां त दिल ख़राब थी वई आहे। नबी साईं फरमायो जंहिंजी दिल सही उन जो सॼो बदन सही, जंहिंजी दिल ख़राब थी वई उन जो सॼो बदन ख़राब। दुआ कयो अल्लाह असांजे दिल खे सही फरमाए, ऐं इहा दिल सही थींदव अल्लाह जे नाले सां, क़ुरान जी तिलावत सां, अल्लाह वारनि जे जुती खणण सां दिल सही थींदी आहे। इन जी करे त शाह साहब फरमायो मन मङियो तन तस्बीह दिल दंबूरो जन, तारूं जे तलब जूं वहदत सां वजन, वहदहू वाहिदहू इहो राग रगुन, से सुताई जागन निंड इबादत जंजी। मन मङियो तन तस्बीह दिल दंबूरो जन, अल्लाह जा नेक माना ओथ जंहिंजो मन ऐं तन सॼो तस्बीह हूंदो आहे। या तव्हां ई असां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त 100 मङनि वारी तस्बीह लॻी पई आहे, वरी घर ते नज़र कर त लानत जो लकिड़ो टंगियो पियो आहे। या तव्हां ई असां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त तस्बीह जी ठक ठक लॻी पई आहे, न्याणी बि बिना पर्दे जे ॿाहिरि पई वञे, घरवारी भी बिना पर्दे जे ॿाहिरि घुमंदी पई वठे। या तव्हां ई असां वारी तस्बीह कान अथव जो हथ में त 1000 मङनि वारी तस्बीह, व्याज खां बि कोन मुड़ंदासीं, रिश्वत खां बि कोन मुड़ंदासीं। मौली साहब इहे तुंहिंजे हथ में तस्बीह पई आई, पैसा छाजा पियो वठी? चई बाबा तस्बीह सॼे हथ में आहे, पैसा खबे खीसे में विझी छॾ, इहा तस्बीह कान अथव। मन मङियो तन तस्बीह दिल दंबूरो जन, अल्लाह जा नेक बाना ओथ जंहिंजो मन ऐं तन सॼो तस्बीह हूंदो आहे। उन्हनि जूं अखियूं बि रब जी याद में मसरूफ़, उन्हनि जा कन बि रब जी याद में मसरूफ़, उन्हनि जी ज़ुबान बि रब जी याद में मसरूफ़। अल्लाह जे नेक बाननि जे जिस्म जी जंहिं रग ते तव्हां हथ लाहींदो त उन्हनि जो रग रग मां पियो अल्लाह जो नालो बुलंद थींदो। अल्लाह जा प्यारा बाना तव्हां सां कचहरी पिया कंदा, पर उन्हनि जी दिल पई अल्लाह अल्लाह कंदी आहे। अल्लाह जा नेक बाना निंड में सुता पिया हूंदा, पर उन्हनि जी दिल पई रब जे नाले सां वॼंदी आहे। उन्हनि जे मन में भी अल्लाह, उन्हनि जे तन में भी अल्लाह। इज़ार उज़्किर अल्लाह, अल्लाह जे प्यारनि जे चेहरे ते जेकर असां जहिड़े गुनहगार बाने जी नज़र पवंदी आहे त उनखे भी अल्लाह यादि अची वेंदो आहे। दिल दंबूरो जन,
अल्लाह जा नेक बना उहे त जंजी दिल तंबूरो हुंदी आ। इन्ही जे करे अल्लाह से पंहिंजे प्यारनि जी तारीफ़ कंदी फरमायो वज़ारियात ज़रवा फलहामिलात विक़रा फलजारियात युसरा फलमुक़स्सिमात अमरा इन्नमा तुअदून लसादिक़ व इन्नद्दीन लवाक़ि वस्समाइ ज़ातिल हुबुक इन्नकुम लफ़ी क़ौलिन मुख़्तलिफ़ यूफ़कु अन्हु मन उफ़िक क़ुतिलल ख़र्रासून अल्लज़ीना हुम फ़ी ग़मरतिन साहून यसअलून अय्यान यौमुद्दीन यौम हुम अलन्नार युफ्तनून ज़ूक़ू फ़ितनतकुम हाज़ल्लज़ी कुंतुम बिही तस्ताजिलून इन्नल मुत्तक़ीन फ़ी जन्नातिन व उयून आख़िज़ीन मा आताहुम रब्बुहुम इन्नहुम कानू क़ब्ल ज़ालिका मुहसिनीन कानू क़लीलन मिनल लैलि मा यहजऊन। 26 सिपारो सूरत ज़ारियात तो पढ़ा। अल्लाह से पंहिंजी प्यारनि जी तारीफ़ कंदे फरमायो मुंहिंजा नेक बाना उहे अथव जेके रात जो निंड थोरी कंदा आहिनि। या अल्लाह निंड थोरी त चोर भी कंदो आ, निंड थोरी त धाड़ेल भी कंदो आ, निंड थोरी त असांजो मुसलमान नौजवान सॼी रात ड्रामा पियो ॾिसे, मोबाइल ते रांदि पियो खेॾे, निंड त थोरी उहो भी करे थो। कहिड़ा तुंहिंजा नेक बाना आहिनि जेके रात जो निंड थोरी कंदा आहिनि। अल्लाह साईं फरमायो ततजाफा जुनूबुहुम अनिल मज़ाजी यदऊन रब्बहुम खौफन व तमआ। फरमाई मुंहिंजा नेक बाना उहे त जंहिंजा पासा बिस्तरनि खां जुदा हूंदा आहिनि पर प्या रब खे यादि कंदा आहिनि। फरमाई मूंखे यादि कंदे कंदे उन्हनि खे निंड अची वई। जंहिंमहिल रात जो पोयों पहर थियो तहज्जुद वारो त छिरक ॾेई उथी पिया बिल असहारि हुम यस्तग़फिरून। रोई करे चयो मौला माफ़ी ॾे, थोरो तुंहिंजी यादि खां गाफ़िल थी वियासीं। इहे अथव अल्लाह जा नेक बाना। असांजा हज़रत साईं बेरवारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जवान जी क़बर ते किरोड़ा रहमत मोकिले। फरमाईंदा हा कुत्ते जी आदत त रात जा पहिरियां 3 पहर जागंदो आ, पोइ कॾहिं मालिक जे दर ते वेठो हूंदो पियो पहरो ॾींदो, कॾहिं कोठे ऐं छपर ते चढ़ियो बीठो हूंदो पियो दिफ़ा कंदो, कॾहिं रोड ऐं रस्ते ते कुतनि खे साण करे पिया सॼे ॻोठ जो चक्कर ॾींदा। पर जंहिंमहिल रात जो पोयों पहर थींदो आ त इहो कुतो सुम्ही पवंदो आ, पंहिंजे मालिक खे ज़ुबाने हाल सां चवंदो आ यार हाणे मुंहिंजी ड्यूटी पूरी थी, हाणे तूं उथी करे पंहिंजे मालिक जी ड्यूटी ॾे। पर है पुॼे असां मुसलमाननि जे मथां जो असां मुसलमाननि में बि उहे कुते वारियूं आदतूं अची वयूं जो रात जा 3 पहर जागंदासीं, जागी करे भला क़ुरान जी तिलावत कयूं, ज़िक्र कयूं, नफ़िल पढ़ूं, न सॼी रात ड्रामा ॾिसंदासीं, फिल्मूं ॾिसंदासीं, दुनिया जी सियासत ते पिया तबसरा कंदासीं। पोइ जंहिंमहिल रात जो पोयों पहर थींदो तहज्जुद वारो त असांजा मुसलमान नौजवान चवंदा यार हाणे आज़ान अचण वारी आहे, हलो त सुम्हूं हली। पोइ जंहिंमहिल निमाज़ जो टाइम थींदो पोइ शैतान अची कन में पेशाब कंदुसि। हदीस में अचे थो फबाल शैतान फी उज़नई, पोइ शैतान अची हुन जे कन में पेशाब कंदो आहे, पोइ चवंदो अथसि नुम नुम अलैक लैलन तवीला,
बाबा सुम सुम अञा रात डिगी थई, अञा रात डिगी थई। वो फजर जी नमाज ते भी कोन उथंदो, ॾींहं जा 11 थींदा, कांव अचे भित ते टाटा कंदा, उन महिल यार उथंदो ऐं ॾिसंदो त सुतो बि निभागन वांगुरु ऊंधो पियो हूंदो। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जेको मुस्लमान नौजवान ॾींहं जो 11 बजे उथे, फजर जी नमाज़ ते न थी, निभागन वांगुरु ऊंधो सुतो पियो हुजे, इन जो ॾींहुं भलो गुज़रो? इहो त सॼो ॾींहुं शैतान जे ज़ंजीर में जकड़ियलु। शैतान हुन जे वात ते लगाम ॾींदो आहे, पोइ शैतान चवंदोसि हेॾे, त चवंदो आहे ठीकु आहे हलूं था, हेॾे मेलो आहे, चवंदो आहे ठीकु आहे हलूं था, VCR ॾिसणी आहे, ठीकु आहे हलूं था, राग जी महफ़िल आहे, ठीकु आहे हलूं था। पोइ जीअं घोड़े जे लगाम, घोड़े खे लगाम हूंदो आहे, पोइ जेॾे लगाम छिक बि सोॾाई हलबुसि, पोइ सॼो ॾींहुं शैतान हुन जे कुल्हे ते सुवार हूंदो आहे। पर जंहिं महिल मुस्लमान फजर जी नमाज़ ते उथंदो आहे, हदीसुनि जे किताबनि में अचे थो, उथंदो त हिकिड़ा ज़ंजीर टुटी ईंदा, वरी वुज़ू कंदो त ॿिया ज़ंजीर टुटी ईंदा। जंहिं महिल वुज़ू करे अचे मस्जिद में नमाज़ पढ़ंदो आहे त शैतान जे रसनि खां आज़ाद थी करे रब जे हवाले थी। दिल दंबूरो जल, अल्लाह जा नेक बाना उहे अथव जंहिंजी दिल दंबूरो हूंदी आहे। इहो दंबूरो कोन अथव, इहो यकतारो कोन अथव जेको भिटाई ते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जे ॿाहिरां 10 फुटनि जो यकतारो टंगियो पियो आहे। इहो यकतारो कोन अथव, दिल दंबूरो जल, अल्लाह जे नेकबाननि जी दिल तंबूरो हूंदी आहे। इन यकतारी तंबूरे ते त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत है। मां नथो चवां, नबी साईं फरमायो सयती अलन्नास ज़मान, फरमायो अन क़रीब माण्हुनि जे मथां अहिड़ो ज़मानो ईंदो जो वसयहिल्लूनल हिल वल हरीर, सोन खे हलाल समझंदा, पट खे हलाल समझंदा। अहिड़ो ज़मानो मुसलमाननि जे मथां ईंदो जो मुसलमान नौजवान आंगुरनि में सोनियूं मुंडियूं पाए करे घुमंदा, गिची में सोना ज़ंजीर ऐं लाकेट पाए करे घुमंदा। अहिड़ो ज़मानो मुसलमाननि जे मथां ईंदो। सचो नबी साईं सच फरमायो, अहिड़ो ज़मानो अची वियो आहे। ऐं हिकिड़ो गुनाह अहिड़ो अथव जो गुनाह कजे त गुनाह छॾे ॾिजे त बस। हिकिड़ो गुनाह अहिड़ो, चोरी गुनाह आहे कई त गुनाह बस त बस, गिला गुनाह आहे कई त गुनाह छॾे ॾिनई त बस, शराब पियण गुनाह आहे पीतई त गुनाह बस त बस, ज़िना भी गुनाह आहे कई त गुनाह छॾे ॾिनई त बस। पर मुसलमानों के गुनाह अहिड़ा आहिनि जो जेकॾहिं को मुसलमान उहो गुनाह करे विझे तो गुनाह रात ॾींहं चंबड़ो पियो हुजेसि छॾेसि न। जीअं हथनि ऐं पेरनि खे मेहंदी हणणु, इहो अहिड़ो गुनाह आहे जो जेसि ताईं हथनि ऐं पेरनि खे मेहंदीअ जो रंग लॻल आहे, घर में वेठो आहे तॾहिं बि गुनाहगार, मस्जिद में वेठो आहे तॾहिं बि गुनाहगार, उताक में वेठो आहे तॾहिं बि गुनाहगार, जागियल आहे तॾहिं बि गुनाहगार, निंड में सुतो पियो आहे तॾहिं बि गुनाहगार, हथनि ऐं पेरनि खे मेहंदी लॻल अथसि ज़िंदा तॾहिं बि गुनाहगार, मरी वियो कांधी क़ब्र में पूरे मोटी आया। इहो रंग हथनि ऐं पेरनि खे मेहंदीअ जो लॻल अथसि, इहो क़यामत ताईं गुनाह चंबड़ो पियो हूंदुसि, छॾींदुसि ई कोन। बाबा मेहंदी औरत जी ज़ीनत है, हथनि ऐं पेरनि खे मेहंदी हणणु औरत जी ज़ीनत है, औरत जी सूंह। मर्द ते हराम आहे, ॾाढ़ी खे हणी सघे थो, मथे जे वारनि खे हणी सघे थो, बाक़ी हथनि ऐं पेरनि खे न। नबी साईं फरमायो रजुलन तअन्नस, उन मर्द ते अल्लाह जी लानत है जेको औरतुनि सां मुशाबिहत थो करे। हाणे त ज़ुल्म इहो थी वियो आहे
जो जेकर को मुसलमान नौजवान मरी थो वञे तो उन जे हथनि ऐं पेरनि खे मेंदी हणी करे कब्रस्तान जे हवाले था कनि मोड़ ॿधी करे। हिते त इहा रस्म न आहे। केतिरनि चांहि थी अख़बार में असीं पढ़ंदा आहियूं मेंदी हणंदा जीअं इहो क़यामत ताईं गुनाह चंबड़ो पियो हुजे ख़ैर ख़्वाही पिया कनि मईत। हालांकि शरीयत में मरण खां बाद आजिज़ी आहे इन जे करे मरण खां बाद हुकुम आहे त बोस्कीअ जो पटको बि लायोसि इहे काटन ऐं केटी जा कपिड़ा बि कैंचीअ सां कतरियोसि इहा राडो घड़ी पातल अथसि इहा बि लायोसि जेके खीसे में पैसा चेक अथसि उहे सभु ॿाहिरि कढोसि बसि 9 गज कपिड़े जा हिकिड़ी गोड़ वारी चादर हिकिड़ो लिफ़ाफ़ो हिकिड़ी फ़क़ीरनि वारी अल्फी कंहिं दर्जी खे बि आणण जी ज़रूरत कान्हे का हिकिड़े कपिड़े खे विच में कैंचीअ सां कतरे करे उन जी गिची बनाए करे उहा फ़क़ीरनि वारी अल्फी हिन जे गिची में पाराए करे कब्रस्तान जे हवाले कयोसि। मन हिन जी आजिज़ी ऐं निवड़त इन अठाई खे ॾिसी करे रब ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई छॾेसि। इन जे करे मरण खां बाद मईत खे सुरमे पहिरण जी भी इजाज़त कान्हे का तेल मखण जी भी इजाज़त कान्हे का पाउडर ऐं क्रीम लॻाइण जी भी मईत खे इजाज़त कान्हे का नहन कटण जी भी मरण खां बाद इजाज़त कान्हे का मईत जे उन जे ॾाढ़ी जे वारनि जे ठाहिण उन जे मथे जे वारनि जे ठाहिण जी भी इजाज़त कान्हे का। जेकर को मुसलमान मरी वञे त मरण खां बाद उन जे मथे जी वारनि खे ॾाढ़ीअ जे वारनि खे कंघी ॾियण जी भी इजाज़त कान अथव। मुसलमानो कंघी ॾियण जी त इजाज़त कान्हे का पर हथ सां उन जे ॾाढ़ी जे वारनि खे बि ठाहियो न उन जे मथे जे वारनि खे ठाहियो न बस गुस्ल खां बाद जीअं हिन जा मथे जा वार ॾाढ़ी जा वार खिंडड़ियल आहिनि इन ई हालत में कफन पाराए करे कब्रस्तान जे हवाले कयोसि। मन हिन गरीब जे हिननि खिंडड़ियल वारनि ऐं आजिज़ी खे ॾिसी करे रब ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई छॾेसि। त वो मोड़ पाइण जी कंहिं इजाज़त माई मरी थी वञे त वरी हुनखे सोना कंगण वाला कुंवार करे था कब्र में वरी साॻियो उते लाहिनि सोन सूधो कब्र में दफ़न कयो त ख़बर पए त ॿिए ॾींहं ते वरी जाचे ॾिसो त कन बि कोन हूंदा। हा इन्हनि गुनाहनि खां बचो बाबा हथनि ऐं पेरनि खे मेंदी न हो भली घोट हुजे शादी छो न थिएसि कुंवार खे हणो भली मेंदी 7 ॾींहं वनवाह में वेठी आहे 7 ॾींहं मेंदी हणोसि भली घोट खे मर्द खे हणण जी इजाज़त न आहे। सोन मर्द ते हराम आहे सोन भी औरत जी ज़ीनत है औरत जी सूंह आहे। हाणे जेकर को मुसलमान आंगुर में सोनी मुंडी पाए गिचीअ में सोना ज़ंजीर ऐं लाकेट थो पाए घर में वेठो आहे तॾहिं भी गुनाहगार मस्जिद में वेठो आहे तॾहिं भी गुनाहगार गिचीअ में सोनी ज़ंजीर पातल अथसि आंगुर में सोनी मुंडी पातल अथसि बैतुल्लाह जो तवाफ़ थो करे उते भी गुनाह पियो थींदुसि जाॻियल तॾहिं भी गुनाहगार निंड में सुतो पियो आहे तॾहिं भी गुनाहगार। इहो अहिड़ो गुनाह आहे जेको छॾींदुसि कोन राति ॾींहं चंबड़ियो पियो हूंदुसि। ऐं माफ़ कजो ॾाढ़ी कूड़ बि इहो ई गुनाह अथव ॾाढ़ी कूड़ न लानल्लाहु रजुलन तअन्नस नबी सन फरमायो ने मर्द ते अल्लाह जी लानत है जेको औरतुनि सां मुशाबहत थो करे। हाणे मां तव्हां खां पुछां थो ॾाढ़ी कूड़ औरत जी ज़ीनत है या मर्द जी? बाबा माईअ खे ॾाढ़ी हुजे उलमा खां पुछी ॾिसो उहा कूड़ाए सघे ऐं हुनजे मथां लाज़िम सम्झ। हा केतिरनि जाइनि ते वीचारनि औरतुनि खे का बीमारी थिए थी ॾाढ़ी अची थी वञे हुनखे बाल सफ़ा आणी उन ॾाढ़ीअ खे जे वारनि खे ख़तमु करणु इहो लाज़िम आहे औरत जे मथां मर्द ते।
दाढ़ी कुरान औरत जी ज़ीनत औरत जी सूआ मर्द ते हराम हाणे जी कना का मुसलमान जी दाढ़ी कुड़ल घर में वेठो आ तॾहिं बि गुनाहगार उताक में वेठो आ तॾहिं बि गुनाहगार मस्जिद में वेठो आ तॾहिं बि गुनाहगार जागियल तॾहिं बि गुनाहगार निंड में सुतो पियो आ तॾहिं बि गुनाहगार जेरो आ तॾहिं बि गुनाहगार दाढ़ी कूड़ियल अथसि क़ब्र में पूरे आयसि क़यामत ताईं इहो गुनाह चंबड़ो पियो हूंदुसि त ही नबी जे सुन्नत जो तारिक आहे। अॼु वाइदो कई त नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा कंदासीं। बाबा हिन दाढ़ी खे मामूली न सम्झो, हिन जी वॾी आहे। पाकिस्तान जे जेलनि जा पुराणा फाइल खोलियो अंग्रेज जे ज़माने जा, जॾहिं अंग्रेज जी हुकूमत उहे फाइल अञा ताईं आहिनि जेलनि। सेंटर जेल हैदराबाद सखर वॾा वॾा जेल आहिनि, उते फाइल पिया। हज़ारे मुसलमान औरत तव्हांखे मिलंदा। दाढ़ी कूड़ायो त सज़ा माफ़ थव, न त मौत जी सज़ा जे लाइ तयार थियो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, पाकिस्तान जी जेलनि जा पुराणा फाइल तव्हांखे ॿुधाईंदा। हज़ारे मुसलमान हुया जन मौत जी सज़ा क़बूल कई, पर नबी जे सुन्नत खे उन्हनि कूड़ो न ॾिनो। चयो असांखे मौत क़बूल आहे, पर नबी साईं जी सुन्नत खे न कूड़ाईंदासीं। एॾी अहमियत हुई मुसलमाननि वटि दाढ़ीअ। अॼु मुफ़्त में मुसलमान नबी साईं जे सुन्नत खे नालीअ में लोही। किन कच्ची पुल वारा हज में तव्हां असांजे दाढ़ी मुबारक खे पट में वेड़ींदा, दबुलीअ में वेड़े वञी अलमारी में रखंदा, गंदी नालीअ में पिया उछलाए। वाइदो कयो त इंशाअल्लाह साईं जी सुन्नत खे ज़िंदा कंदा। हिनखे मामूली न सम्झो बाबा। घणा वरी असांजा मुसलमान चवंदा मौली साहब दाढ़ी करो अनु थी ॾे। ऐं इहे त अहिड़ा ख़तरनाक लफ़्ज़ आहिनि जो इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां जहन्नम में वियो त निकितो ई कोन। जेकर को मुसलमान चए तो दाढ़ी करो अनु थी ॾे, दाढ़ीअ ते अच्छा दाढ़ी वारा कड़ा चङा आहिनि, इन्हनि लफ़्ज़नि जे चवण सां जहन्नम में वियो त निकितो ई कोन, ज़ाल खे तलाक अची वेंदसि। छो त हिन नबी जे सुन्नत जी हकारत कई आहे, नबी जे सुन्नत जी ही बेइज़्ती थो करे। अञा ईअं चयो मौली साहब दुआ घुरो, वाकई ॾाढी नबी साईं जी सुन्नत आहे। दुआ घुरो अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ ॾे, माहौल साज़गार थिए। इंशाअल्लाह मां नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदा कंदुसि। इन में ईमान जो बचाव आहे। पर जेको चए तो दाढ़ी करो अनु थी ॾे, दाढ़ी अती अच्छा दाढ़ी वारा कड़ा चङा आहिनि, पोइ 1,24,000 नबी सभु दाढ़ी वारा। जेके भी सहाबा बुजुर्ग वली गौस कुतुब अख्ताब अब्दाल ये सब दाढ़ी वारा, हिकिड़ो भी बग़ैर दाढ़ीअ जेको बुजुर्ग ॾेखारियो। हिन त पोइ सभिनीनि ते हमलो कयो, नबियनि ते हमलो, सहाबा ते हमलो, बुजुर्गनि वलियनि ते हमलो, गौसनि ऐं कुतुबनि ते हमलो। ॿुधायो ईमान बचंदो? ज़ाल खे तलाक ईंदसि या न? जहन्नम में वियो त निकिरंदो? ख़ुदा जो वास्तो अथव अहिड़ा लफ़्ज़। दाढ़ी अनु ॾींदी आहे पर मरण खां बाद। सचो सुभान। ओ जॾहिं ही नबी साईं जी सुन्नत खे ज़िंदे रखण वारो ई मुवहिद मरी थो वञे, कांदी हिन खे क़ब्र में पूरे मोटी था अचनि।
मुनकर नकीर फरिश्तन जी नजर अचण वाले नबी से जे सुन्नत थे थी पे एक बे के चवनि था बाबा परे थियो ही सरकारी माण्हू आ। अल्लाह अकबर। इन जे चेहरे ते सरकार दो आलम जी वर्दी आ। मुसलमानों पुलिस जे वर्दी में असर आ, फौज रेंज जे वर्दी में असर आ। जेकर धाड़ेल पुलिस जी वर्दी पाए करे अगवा कयूं पिया वञनि त केर बि उन्हनि खे रोके कोन पियो। धाड़ेल जेकर फौज जी वर्दी पाए करे धाड़ो हयूं पिया वञनि त केर बि पुलिस वारो उन्हनि खे लकड़ो ॾेई करे रोके कोन पियो। तव्हांजे पुलिस जे वर्दी में असर आ, फौज रेंज जे वर्दी में असर आ, छा नबी जे वर्दी में एतिरो बि असर न आहे? फरिश्ता चवनि था बाबा परे थियो ही सरकार दो आलम जो माण्हू आ। इन जे चेहरे ते इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जी वर्दी आ। हिन खां कहिड़ो हिसाब वठिजे, हिन सां हिसाब ई न आहे। ॾाढी अन्न ॾींदी अथव पर मरण खां बाद। घणा वरी असांजा मुस्लमान चवंदा मौलवी साहब असां ॾाढी कूड़ियल आहियूं पर दिलि जा कूड़ियल न आहियूं। ॾाढी कूड़ियल आहियूं पर दिलि जा कूड़ियल न आहियूं। उहो हिकिड़ो हमरा हुयो, पोइ माईअ चयसि त पटाटा वठी आ मार्केट में। आयो जो मार्केट में सब्जी वारे खे चई पटाटा ॾे त हुन वरी पटाटनि जी जाते कढी वाङण ॾिनसि। उहे जेके साई टोपी वारा वाङण, ये वाङण कढी ॾिनई। हिन चयो बाबा मूंखे पटाटा खपनि। चई ज़ाहिर में वाङण अथई, अंदर में पटाटा अथई। उहो वीचारो सादो वाङणनि खे पटाटा समझी घर खणी आयो। माईअ जी का वाङणनि ते हुजे का सो माईअ चए सड़े बेवकूफ़ मां त तोखे चयूं पटाटा वठी आ। चई फलाणे जी माई ज़ाहिर में वाङण थई, अंदर में पटाटा थई। हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो मोचड़ा खाईंदो कि न? जेको वाङणनि खे पटाटा समझी वेठो आहे। सॼा सां मुसलमान बि ज़ाहिर में वाङण, अंदर में पटाटा। ज़ाहिर में वाङण, अंदर में पटाटा। ज़ाहिर में नबी साईं सां दिल में मोहब्बत है, बाक़ी ॿाहिरि भली दुश्मननि सां मुशाबिहत। मुसलमानों केतिरो जेकर अंदर भलो हूंदो आहे त ॿाहिरि बि भलो। अंदर थोड़ो कीड़ो लॻी पवंदो त हुन जो असर यकदम ॿाहिरि थींदो आहे। हिंदाणो अंदरों भलो त ॿाहिरों बि भलो। अंदर थोड़ी ख़राबी थी पियसि त उन जो असर यकदम ॿाहिरि थींदो आहे। अंब अंदरों भलो त ॿाहिरों बि भलो। अंदरां जेकर थोड़ो बोज़ेलो थी वियो त उन जो असर यकदम ॿाहिरि थींदो आहे। ओ मुसलमानों जेकर असांजे दिल में वाक़ई नबी साईं सां मोहब्बत हुजे आ त ज़रूर उन जो असर ॿाहिरि थियणु खपे। आया ॿाहिरि जो असर नथो थिए समझो त अंदर में का बीमारी आहे, अंदर में का खोट आहे, अंदर में नबी साईं सां मोहब्बत में को नुक़सान आहे, तंहिंजे करे ॿाहिरि असर नथो थिए। दुआ कयो जीअं अंदर में नबी साईं सां मोहब्बत ईअं ज़ाहिर बि असांजो पंहिंजे महबूब सां मुशाबिह हुजे। सो कोशिश कंदो नी इंशाअल्लाह। हाली 8 ॾींहं त हज में वेझो ई न। कॾहिं कॾहिं वरी के वरी असांजा मुस्लमान जा मौलवी साहब ॾाढी रखूं वरी गुनाह कयूं, तंहिंजे करे हाणे ॾाढी उहो रखे जेको गुनाह करे। शैतान वॾो हरामी कीअं थो पटियूं पढ़ाए, तंहिंजे करे ॾाढी रखी वरी गुनाह कयूं, तंहिंजे करे ॾाढी कूड़ा था चवनि। हैफ़ हुजे असांजे मुस्लमान ते जेके उज़वा गुनाह कनि था उन्हनि ते कावड़ कान्हे। ही अखियूं पराइनि माइनि खे ॾिसनि थियूं, टेलीविज़न VCR डिश ऐं केबल ते फिल्मूं ऐं ड्रामा ॾिसनि थियूं। पोइ इन हजम खे चयो त ही अखियूं बि कढी छॾे गुनाह थियूं कनि। ही कन राग था ॿुधनि, मौसीक़ी था ॿुधनि। पोइ हजम खे चयो त पाकीअ सां कन बि कटे छॾी गुनाह था कनि। हीअ ज़ुबान बि कूड़ थी ॻाल्हाए, गिला थी करे गारियूं थी ॾे। पोइ हजम खे चयो त हिन ज़ुबान खे बि कटे छॾी, हीअ ज़ुबान गुनाह थी करे असांजा हथ पेर गुनाह था कनि। पोइ हथ पेर बि कपाए छॾजनि,
जेके उज़वा गुनाह कनि था उन्हनि ते मुसलमाननि जी कावड़ खाने का, पर जेका नबी साईं जी सुन्नत गुनाहनि खां रोके थी मुसलमान जी कावड़ आहे उन ते। बाबा ये दाढ़ी घणनि गुनाहनि खां रोके थी, असांजो तजुर्बो आहे। दाढ़ी वारो कॾहिं बि होटल ते ड्रामो ऐं फिल्म न ॾिसंदो। पाड़े वारा चवंदा भेण दाढ़ी असां होटल ते वेठो हुआ। असांजा के तालब डिंगा हूंदा पोइ लिकी वञी वेहंदा आहिनि, पर हुते गुट ॿधी विया मतां केरु ॾिसी पिए विया दाढ़ी वारो। चेहरे ते दाढ़ी हूंदी त कुकड़नि जी मेल ते बि कोन वेंदो, मतां केरु मयार ॾे त दाढ़ीअ सां वरी मेल पियो ॾिसे। चेहरे ते दाढ़ी हूंदी त ही राग जी महफ़िल में बि न वेहंदो, मतां केरु चए त दाढ़ी सां वरी राग थो ॿुधे पियो। तंहिंजे करे शैतान चयो बाबा दाढ़ी कूड़ाए छॾ, पोइ सुबुह खां वठी शाम ताईं होटल ते ड्रामा ऐं फिल्मूं पियो ॾिसंदे त केरु नज़र खणी बि कोन निहारींदी, चवंदा पंहिंजो आहे। कुकड़नि जी मेल कुतनि ऐं रिछ जी बछ ते बीठो हूंदे त केरु मयार बि कोन ॾींदी, चवंदा पंहिंजो आहे। दाढ़ी कूड़ियल हूंदई त उते खदड़नि सां गॾिजी जेकॾहिं नाच कंदे त केरु मयार कोन ॾींदी, चवंदा पंहिंजो आहे। तंहिंजे करे शैतान दिल में पटी पढ़ाए छॾी त दाढ़ी कूड़ा, पोइ हर गुनाह जी तोखे खुलेआम इजाज़त थी। बाबा शैतान जो धोखो सम्झो था कि न? वॾो धोखो। इंशाअल्लाह नबी साईं जी सुन्नत चेहरे ते हूंदी घणनि गुनाहनि खां बची वेंदासीं। कोशिशि कयो, मामूली न समझो। त बहरहाल ऐं के नेकियूं बि अहिड़ियूं अथव, गुनाह अहिड़ा। हिकिड़ो मुस्लमान आहे घर में टीवी वठी वियो आहे, राति ॾींहुं हुन में ड्रामा फिल्मूं पिया था हलनि। हाणे ही वीचारो त मरी वियो, कांधी हिन खे क़ब्र में पूरे मोटी आया, हिन जा हॾा बि मिटी थी विया। पर हाणे जेसि ताईं घर में या टीवी हलंदी, ड्रामा फिल्मूं हलंदा, जेतिरो हुननि खे गुनाह थींदो एतिरो हिन खे क़ब्र में गुनाह पियो थींदुसि। छो त इहो गुनाह अहिड़ो करे वियो आहे जेको हिन सां चंबड़ियो पियो आहे, राति ॾींहुं क़यामत हिन खे छॾींदुसि कोन। हिकिड़ो मुस्लमान राग जो रवाज विझी वियो, शादी कई ॻोठ में पहिरें राग थियो ई कोन। हिन शादी कई राग जो रवाज विधई, फनकार घुराई। हाणे ही त वीचारो मरी वियो, कांधी हिन खे क़ब्र में पूरे मोटी आया। हाणे जंहिं बि शादीअ में राग थियो, छो त रवाज हुन विधो आहे। हाणे जेतिरो हिननि खे गुनाह थींदो एतिरो हुनखे गुनाह थींदुसि। ख़ुदा जो वास्तो अथव, बचो त हर गुनाह खां, पर इन्हनि गुनाहनि खां ज़रूर बचिजे जेके चंबड़ा पिया आहिनि राति ॾींहुं छॾनि कोन था। ऐं नेकियूं बि ईअं हिकिड़ियूं नेकियूं अहिड़ियूं आहिनि जो नेकी कजे त नेकी छॾे ॾिजे त बस। नमाज़ आहे, नमाज़ पढ़ई त सवाब छॾे ॾिनई त बस। रोज़ो रखई त सवाब बस त बस। तिलावत कई त सवाब छॾे ॾिनई त बस। पर के नेकियूं अहिड़ियूं आहिनि जो जेकॾहिं को मुस्लमान उहा नेकी करे विझे त इहो सवाब क़यामत ताईं चालू हुजेसि। हिकिड़ो मुस्लमान मस्जिद ठहिराए वियो आहे, या अहिड़ी नेकी आहे। हाणे जेसि ताईं मस्जिद में निमाज़ी नमाज़ पिया पढ़ंदा, ही भली क़ब्र में हिन जा हॾा बि मिटी थी वञनि, इहो सवाब क़यामत ताईं चालू अथसि। जेतिरो हिननि खे सवाब ओतिरो हुनखे सवाब। मदरसो ठहिरायो जंहिंमें राति ॾींहुं बच्चा क़ुरान पिया पढ़नि। हाणे ही त वीचारो मरी वियो, जेसि ताईं मदरसे में इहे तालिब क़ुरान पिया पढ़ंदा, इहो सवाब क़यामत ताईं चालू अथसि, उते क़ब्र में पियो मिलंदुसि। हिन सां जलसे जो रवाज विधो, शुरूआत कई त यार ॻोठ में दीनी प्रोग्राम रखिजे, हिकिड़ो दीनी जलसो रखिजे जीअं माण्हुनि खे हिदायत मिली वञे, निमाज़ी थी पवनि, दीनदार थी पवनि, उन्हनि जो अक़ीदो ईमान दुरुस्त थी पवे। हाणे पाण त वीचारो मरी वियो, पर हिन हिकिड़ी रस्म ऐं रवाज विधी दीनी प्रोग्राम जी, उन खां बाद हर साल जलसो पियो थिए। हाणे जेसि ताईं इहो दीनी प्रोग्राम थींदो रहंदो, हू भली मरी वञे, क़ब्र में मिटी थी वञे, सवाब क़यामत ताईं चालू अथसि। हिन जे करे उलमा फरमाईंदा आहिनि त हज़रत अबू बकर सिद्दीक़ कलमे जो रवाज विधो। बाबा नबी साईं ते सभ खां पहिरीं कलमो पियो पढ़ियो,
वडन में हजरत अबू बकर सिद्दीक कलमे जो रवाज पढ़ा जो हजरत अबू बकर सिद्दीक दुआ हाणे क़यामत ताईं जेके भी मुसलमान कलमो पढ़ंदा उन्हनि सभिनी कलमे पढ़ण वारनि मुसलमाननि जो सवाब अबू बकर सिद्दीक खे मिलंदो रहंदो छो त कलमे जो रवाज अबू बकर विधो आहे अॼु वाइदो कयो त नेकी अहिड़ी कंदासीं जंहिंजो सवाब क़यामत ताईं चालू दाढ़ी रखियई या अहिड़ी सुन्नत अहिड़ो सवाब आहे जो घर में वेठो आहे तॾहिं बि सवाब उतक में वेठो आहे तॾहिं बि सवाब घर में वेठो आहे तॾहिं बि सवाब जागियल तॾहिं बि सवाब निंड में सुतो पियो तॾहिं बि सवाब ज़िंदा तॾहिं बि सवाब मरी वियो कांदी हिन खे क़ब्र में पूरे मोटी आया क़यामत ताईं इहो सुन्नत जो सवाब हिन खे मिलंदो रहंदो अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह अहिड़ियूं नेकियूं कयूं त नबी साईं फरमायो अहिड़ो ज़मानो ईंदो मुसलमाननि जे मथां जो यज़रिबून दुफ़ूफ़ वतबूल दफ़ वॼाईंदा तबला वॼाईंदा बाजा बेसरियूं वॼाईंदा हाणे त ज़ुल्म इहो थी वियो आहे जो नातनि में दफ़ तबला ओ जेके वीचारा बुजुर्ग हुया नेक साले निमाज़ी दीनदार जंहिंजे घर में राग कोन हुयो शैतान हरामीअ छा कयो जो हिननि नात ख़्वाननि जूं नातूं उहे वरी दफ़नि तबलनि बाजनि बेसरनि सां केस्टूं भरिजी आयूं हाणे उहे टीवियुनि में हलनि पियूं टेप में हलनि पियूं हाणे हिननि बुज़ुर्गनि जे घर में बि उहा नात हले पई नात सां गॾु दफ़ तबलो बाजो पियो हले जेके वीचारा राग खां परे हा नात जे ज़रिए सां उन्हनि जे घर में बि राग नात थी हले कवाली आहिनि बाबा घणा मुसलमान वरी कवाली जेके आहिनि पढ़नि त नात था कनि त नबी साईं जी तारीफ़ था पर हुन में दफ़ आहिनि तबला आहिनि दूल आहिनि बाजा आहिनि बैसरूं आहिनि उलमा खां पुछी ॾिसो जीअं राग ते अलाह जी लानत आहे जेको नबी साईं जी नात दूलनि शगनान बाजनि बैसरनि सां गॾु पढ़े थो उन ते बि ख़ुदा जे रसूल जी लानत हाणे त वरी ज़ुल्म इहो थी वियो आहे जो रबीउल अव्वल जे महीने में ॾाढी वारा ख़ुदि नाच पिया कनि क़यामत अची वई ॿियो छा पोइ हिकिड़ो कुराड़ो हो पोइ हुनजी थी शादी कुराड़प में जो शादी थियसि पोइ कुंवार जे कमरे में जो वठी विया त मायूं हिक ॿिए खे चवनि पियूं अॼु ज़ुल्म थी वियो कुंवार खे घोट मिलियो आहे पर कुराड़ो त उहो कुराड़ो वरी खट तां उथी करे टप पियो ॾे ठेंग पियो छॾे त जीअं मायुनि खे पतो पवे त मां जवान आहियां कुराड़ो न आहियां त मायुनि हिक ॿिए खे चयो अदी ही निपुटो त कुराड़ो बि आहे त चरियो बि असां सम्झोसीं त रुगो कुराड़ो आहे पर ही त चरियो बि आहे जो टप थो ॾे सो ही वीचारा बि चरिया चइबा मथे ते पटको पातो पियो आहे चेहरे ते ॾाढ़ी रखी पई आहे रबीउल अव्वल जी 12 तारीख़ नाच पिया हलनि शहरनि में तव्हां ॾिसो त ॾाढनि वारा नाच क़यामत अची वई हाणे त मायूं असांखे मेणा ई ताना थियूं ॾियनि त असांखे जलींदा आहियो त नाच न कयो मुल्ला पाण पिया नाच कनि इंडिया जी कंहिं नाचणीअ खे एतिरी ताक़त न आहे जो नाच करे जेतिरो पाकिस्तान जो मुल्ला पियो नाच करे पीर साहब वेठो आहे नाच पियो थो ॾिसे हू बि खिले थो ॾिसो केरु सम्झाए न क़ौम मीलाद जा प्रोग्राम पिया थियनि घरनि में उते इको साउंड वारो बि वेठो आहे मायूं नातूं पियूं चवनि तकरीर पियूं कनि इको साउंड वारो पियो थो दीदार कनि मां तव्हां खां पुछां थो इहो मीलाद आहे या नबी साईं जी सीरत स्कूलनि ऐं कॉलेजनि में मीलाद जा प्रोग्राम पिया थियनि मास्टर लेक्चरार प्रोफेसर सभु वेठा आहिनि हेॾो साईं छोकिरा छोकिरियूं नातूं पियूं चवनि तकरीर पियूं कनि सीरत ते पियो वाइज़ थिए जेकर को छोकिरो नात चवे त सभिनी जा कंध हेठि पर जेकर का छोकिरी अची नात चवे त सभु लेक्चरार प्रोफेसर सुभान मां तव्हां खां पुछां थो इहा सीरत हेठि इहो मीलाद आहे नबी जे सुन्नत सां मज़ाक पैगंबर जे सीरत सां मज़ाक नबी साईं जो तरीक़ो इहो हो जो मायुनि खे साम्हूं विहारे करे नबी साईं नातूं चवराईंदा मुझे अम्मा आयशा सिद्दीका फरमाई थी कान रसूलुल्लाह
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहया मिनल अज़रा। अम्मा आशा फरमाती मक्के ऐं मदीने जे का कुंवारी औरत जे अखियुनि में एॾो हया कोन हो जेॾो रब मुंहिंजे महबूब जे अखियुनि में हया रखियो। सॼी ज़िंदगी मुंहिंजे सोणे नबी जी नज़र का गैर औरत ते न पई आ। जॾहिं बि औरतूं बैयत करण जे लाइ ईंदियूं त विच में पर्दो हूंदो हो, पाणी जो लोटो हूंदो, नबी से उन पाणी जे लोटे में हथ विझंदा हा, वरी उहो पाणी जो लोटो उन्हनि औरतुनि ॾे मोकिलींदा हा जेके बैयत करण जे लाइ ईंदियूं हुयूं, उन में हथ विझंदियूं हुयूं। हिकिड़ो तरीक़ो इहो हूंदो हो, ॿियो तरीक़ो इहो हूंदो हो विच में पर्दो हूंदो हो। नबी से जी नबूवत वारी पाक चादर उन जो हिकिड़ो पासो साईंजन जे पासे ॾे हूंदो, ॿियो पासो औरतुनि ॾे हूंदो हो। उन चादर जो हिकिड़ो पलो नबी से जे हथ में, चादर जो ॿियो पलो औरतुनि जे हथ में, विच में पर्दो हूंदो हो। या अय्युहन नबिय्यु इज़ा जाअकल मुमिनात युबायिनक अला अल्ला युश्रिकन बिल्लाहि शैया वला यसरिकन वला यज़नीन वला यक़तुलन औलादहुन्न वला यातीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन ऐदीहिन्न व अर्जुलिहिन्न वला यासीनक फी मारूफ फबायिहुन्न वस्तगफिर लहुन्न अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम। कुरान जो फरमा नबी सां औरतूं बैयत करण जे लाइ ईंदियूं हुयूं, पर बैयत जो तरीक़ो इहो हो जो सॼी ज़िंदगी बैयत करण वारनि औरतुनि ते नबी साईं जी नज़र न पई, नबी साईं जो हथ उन्हनि औरतुनि सां कोन मिलियो। अॼु त साईं बोतल पी रहो आहे जंहिंजे चोबाद 10 मायूं हर वेले वेठियूं हुजनि। हाणे त मायुनि खे बि ज़िक्र पिया ॾियनि, अंगूठा हणी सीने ते उते पिया ज़िक्र। मां तव्हां खां पुछां थो ही पीड़ी मुरीदी आहे या बेगरती आहे? नबी साईं इहो तरीक़ो सेखारियो आहे छा असां? नाहे जाए दुआ कयो अल्लाह ताला वही असांखे नबी साईं जे सुन्नत सां प्यार नसीब, नबी साईं जे तरीक़े में बरकत है बाबा। नबी साईं जे सुन्नत खे छॾींदासीं, नबी साईं जे तरीक़े खे छॾींदासीं, पोइ दर पदर थींदासीं। सुन्नत हिकु ई हूंदी आहे, बिदअत हर साल वधंदी आहे। सुन्नत हिकु हूंदी, सुन्नत में वाधारो नहीं। बाबा नबी साईं जे ज़माने में ॾंदनि घणी सुन्नत हुई, गिराठ। अॼु बि गिराठ सुन्नत है। जेकर हर साल थोरो हिकिड़ो इंच ॾंदण जो वधाइजे हा त हिन वक़्त ताईं त हिन बांस जे लकड़े जेतिरो ॾंदड़ थिए आहे या ग़लति हुजे? नबी साईं जे ज़माने में जेका सुन्नत इहो आहे हिन वक़्त बि सुन्नत। बिदअत में हर साल वाधारो। हिकिड़े साल तव्हां ॾिसंदो त रंगीन झंडियूं लॻियूं, वरी ॿिए साल कवाली शरीफ़, नात शरीफ़, टे साल वरी लॾूं, वरी देगियूं, चौथे साल हाणे त नवाबशाह में हैदराबाद में रबीउल अव्वल जी 12 तारीख़ ते नबी साईं जो रोज़ो मुबारक ठाहियूं, बैतुल्ला ठाहियूं। असां अखियुनि सां ॾिसी आयासीं त बैतुल्ला जो तवाफ़ पिया कयूं। कराची में हिन साल वरी छा कयूं जो 2 रकातूं ईद नमाज़ पढ़ियूं रबीउल अव्वल जी 12 तारीख़। चऊं त हिन खां वधीक ईद ॿी का थींदी आहे छा? नबी साईं जी विलादत खां मथे का ख़ुशी आहे छा? 2 रकातूं ईद पढ़ियूं। हल भेणा 4000 फुट जो केक कटियूं लाहौर में, सब मुल्ला बीठा हा। ओचित हिकिड़े मौली साहब नारो आ गया नबी आ गया, माना नबी से इन्हें केक मूं खाई हाणे कटे तव्हां खां। हीअ त अख़बार जी ॻाल्हि आहे, हीअ टेलीविज़न में तव्हां ॾिठो हूंदो। अहिड़ियूं बिदतूं, अहिड़ियूं रस्मूं रवाज पयूं हलनि जिन में दीन बि तबाह, दुनिया बि तबाह। हाणे त वरी औरतूं बि निकिरनि थियूं। मायूं चवनि थियूं असांखे बि हक़ आहे, असां बि ख़ुशी कजूंसीं। जीअं हुननि राफ़िज़नि छा कयो जो मायुनि खे जुलूसनि में कढियऊं, त तव्हां बि निकिरो त ही जेके 2 नंबर जा सुन्नी आहिनि इन्हनि खे चऊं बाबा रबीउल अव्वल में तव्हां बि मायूं कढो। जीअं मुहर्रम में राफ़िज़नि खे शैतान सबक़ पढ़ायो त हर घर में उते मजलिस थिए त
तो वरी हाणे हिननि छा कयो जो सुनिन बि छा कयो जो रबीउल अव्वल जी 12 तारीख़ चयो त बाबा तव्हां बि हर घर में मिलाद इन ई नमूने सां शैतान जो असां मुसलमाननि खे गुमराह सो दुआ कयो रब शैतान जी चक्कर खां बचाए अल्लाह ताला ताईं असांखे नबी से जी सुन्नत ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ॻाल्हियूं तमामु घणियूं पर मां बि